अस्सलाम वालेकुम दोस्तों, मामा जो पंहिंजो सिंगर सजाद सोलंकी ऐं मूंसां गॾु आहे माशूक अली छड़नि जो सरदार। माशूक अली छा हाल आहे? तबियत ठीकु आहे? तव्हांखे त ख़बर आहे सॼी सिंध में असां गायूं कयूं। बिल्कुलु। बसि तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक दादू वाला जी जी, उन जे नाम ते हिकिड़ो छड़नि जो गानो असांजे अम्मा अब्बा जे बारे में हिकिड़ो ॿुधायो ताकी उन्हनि खे रहम पए मुंहिंजी शादी कराइनि ऐं इहे छड़ा बि जेको सो गाना ॿुधी पंहिंजे माइटनि खे ॿुधाइनि ताकी छड़नि वटि बि वाजट थी वञे। बसि माशूक साईं अॼु वॼायूंसि था ख़ासि कलाम छड़नि जे नाम जियो। अम्मा 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 मुझे तू शादी करा न त मां घर जा ठेकर तो बना, घर जा ठेकर तो बना, न त मां घर जा ठेकर तो बना, घर जा ठेकर तो बना। अम्मा 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 मुझे तू शादी करा न त मां घर जा ठेकर तो बना, घर जा ठेकर तो बना, न त मां घर जा ठेकर तो बना, घर जा ठेकर तो बना। जियो उस्ताद, जियो जियो, लव यू उस्ताद, लव यू। कीअं लॻो भला माशूक छड़नि जा सरदार? उस्ताद वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। हे तव्हांजो कलाम छड़नि जी ज़िंदगी में तबाही करे छॾींदो, हर जॻह ते वाजट ॾींदा। ऐं छड़नि खे रिक्वेस्ट आहे, माशूक दादू वाला चैनल आहे जंहिंमें असां पंहिंजे उस्ताद साईं बि, असांजो उस्ताद बि सजाद साहब बि छड़ो आहे इंशाल्लाह। तमामु जल्द इहो ई कलाम उस्ताद जी शादी में मां ॻाईंदुसि। वाह जी वाह, बस वॼाइसि, बस वॼाए। वॾी महिरबानी, लव यू उस्ताद। थैंक यू।